ये बंदूक ॾिसी तो इन बंदूक सां अॼु तोखे मारींदुसि तोखे। बंदूक रखण सां मुड़ुस माण्हू कोन थींदो आहे। मुंहिंजे डप खां इंसान छा जानवर बि भॼी वेंदा आहिनि। तव्हांजी ॻाल्हि सही आहे ता साईं। हू हींअर राज जी सरदारी पग ॿधण जे चकर में आहे। हिन वक़्तु हिन मौक़े जो फ़ाइदो वठणु घुरिजे ऐं पाण ते कंहिंजो छक बि न वेंदो, छो जो हूअं बि पग जी दुश्मनी हुनजी पालाज सां हली रही आहे। ऐं जेकॾहिं राज इन जमाल जे सिर ते सरदारी जी पग सजाई न त पोइ जमाल सां न इन पूरे ई राज सां छेड़ो जोड़बो। पाण वटि का साबिती बि त कोन्हे न त इहा हरकत पालाज कई हुजे। जमाल खान हरकत कंहिंजी बि हुजे पर मूंखे इहा ॻाल्हि अची करे ॾे। ऐं हा, सोराब जो पतो लॻा तो किथे आहे, जेरो बि आहे या न। सरदार साईं, तव्हां उल्को न कयो, सोराब जी जल्द ख़बर पइजी वेंदी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।